जॾहिं बि विनोद भाई साहब सॾु कंदा आहिनि त मन खे ख़ुशी थींदी आहे। तव्हां जेके बि नौजवान साथी हिते वेठा आहियो ऐं उन्हनि जे परिवार जा जेके सॼण हिते आयल आहियो, मां सभिनी पासे निहारे रहियो आहियां। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। हिकु दफ़ो सिक सां चवंदासीं, आयो लाल सभई चओ। साथियों, मां ॿ टे मिंट ख़ाली ॻाल्हाईंदुसि, उन खां पोइ माने रुपेश जी भाई साहब आहिनि, उहे ॻाल्हाईंदा। त देश जी अॼोकी हालति, देश जे विरहाङे जो दर्द, असांजे सिंधी सकाफ़त, सिंधी संस्कृति जी कहिड़ी स्थिति आहे ऐं अखंड भारत जी हालत छा हुई। ऐं अॼु असां खंडित आहियूं त छा खंडित मूर्ति जी पूजा कंदासीं छा? अहिड़ा तमामु बहितरीन लफ़्ज़ ऐं बहितरीन विषय साईं रूपेश कुमार जी तव्हांजे साम्हूं पेश कंदा। सर, अनुमति है सिंधी में बोलूं? ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु भेण तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो आहे, मां ॿ टे मिंट तव्हां सभ जे साम्हूं ॻाल्हाईंदुसि। पर ॻाल्हाइण खां पहिरीं तव्हांखे सिंधी ऐं सिंधियत जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहियां थो पियो, ऐं उहा ज़रूरत छो आहे उनजी। जेकी यंग टही हिते वेठी आहे, नौजवान टही, जेकॾहिं तव्हां खां कोई पहिरीं सुवालु पुछंदो, फर्स्ट क्वेश्चन, कि छा तव्हां सिंधी आहियो, त तव्हां उनखे छा चवंदा आहियो आंसर? सिंधी आहियां, करेक्ट। पर सिंधी आहियां जेकॾहिं वरी पुछे कि कीअं सिंधी आहियो, छो सिंधी आहियो, इज़ देयर एनी पर्टिकुलर आंसर फॉर दिस? आहे ध्यान में? सोचे ॿुधायो। असांजे वॾनि चयो हिन लाइ सिंधी आहियूं, नंबर 1। ठीकु आहे। असांजा वॾा ॾाढा सिंध मां लॾे आया, माइग्रेट करे आया, डिस्प्लेस थी करे आया, हिन जे लाइ सिंधी आहियूं। उन्हनि जो जनमु उते थियो, हिन जे लाइ सिंधी आहियूं। पर ॿियो बि हिकिड़ो ख़ासि जवाबु आहे, छो त असांजी मातृभाषा सिंधी आहे, इन जे लाइ असां सिंधी आहियूं। त जॾहिं भाषा सां ॻाल्हि जुड़ंदी आहे त भाषा सां संस्कृति जुड़ंदी आहे, संस्कृति सां सुञाणप जुड़ंदी आहे, अस्मिता जुड़ंदी आहे, ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे हुन पृष्ठभूमि खे, हुन भावभूमि खे, उन खे यादि कंदा आहियूं और भारत जे अखंड बोध खे यादि कंदा आहियूं। ठीकु आहे न ॻाल्हि? सम्झ में अचे थी पई ॻाल्हियूं थोरी थोरी? त तव्हां सभु जेके हिते वेठा आहियो, सिंधी मां थोड़ी सवली ॻाल्हाए या हिंदी ॻाल्हाए, ॿुधायो जेके कंफर्टेबल हुजो। किसमें सुनना चाहोगे? सिंधी? अरे वाह, अरे वाह, सब सिंधी आर्टिस्ट हैं। वाह, गुड, क्लैपिंग फॉर यू ऑल। त सिंधीअ जे लाइ जेको असां पाण ॻाल्हाईंदासीं, त असांजी जेकी सिंधी आहे न, असांखे पंहिंजे परिवार जो बैकग्राउंड पतो हुजणु खपे। जेकॾहिं तव्हांजी ॿारड़ी नंढड़ी आहे, नालो छा आहे बेटा तुंहिंजो? हाँ, पीयू। अरे वाह। पीयू जेकॾहिं पंहिंजी ॾाॾी सां ॻाल्हाए, पंहिंजी नानी सां ॻाल्हाए कि नानी जॾहिं तूं मुंहिंजी उमिरि जी हुई त कहिड़ी घघरी पाईंदी हुई? घघरी, डू यू अंडरस्टैंड घघरी? फ्रॉक। त उनखे कीअं लॻंदो नानी खे, ॾाॾी खे वणंदी न ॻाल्हि? अरे पीयू त अॼु कहिड़ो बहितरीनु सुवालु पुछियो आहे। मां जॾहिं कराची में, सखर में, सिंध में, लाड़काणे में, खैरपुर में, उते जॾहिं रहंदी हुयसि न हैदराबाद में, त मां बेटा हिन घिटियुनि में वेंदी हुयसि और हिन रंग जी फ्रॉक पाईंदी हुयसि। त उहो जॾहिं नानी सां ऐं ॾाॾी सां तव्हांजो लाॻापो, तव्हांजो संपर्क वधे थो पियो, त तव्हांजो प्यारु नानी सां अञा वधे थो पियो। त जॾहिं नानी सां प्यारु वधे थो पियो, त वरी हिकिड़ो सुवालु छा पुछंदा आहियूं कि नानी, मम्मी जो मुझे इतना डांटती हैं, आप भी अपनी मम्मी को डांटते थे क्या इतना? त नानी जे मन में केॾी ख़ुशी पैदा थींदी, माना उन सां वेझड़ाइप ईंदी। त वेझड़ाइप कीअं ईंदी? जॾहिं असां सिंधी भाषा ॻाल्हायूं। त असांखे उते सिंध में रहंदा हुआसीं त सिंधी भाषा ॻाल्हाईंदा हुआसीं। उते भाॼी विकिणण वारो, प्रेस करण वारो, दुकानदार, प्रोफेसर, सभु सिंधी। घर खां जीअं ई ॿाहिरि निकितासीं, घर खां जीअं ई ॿाहिरि निकिरंदासीं त उते गिटीअ में, उन गली में कीअं ईंदो? बेह वठो, बेह पटाटा वठो। हिते ॿुधण में ईंदो आहे? किथे कोन्हे। आप जब आप मार्केट में जाते हो तो क्या सुनाई देता है? आपको वो भाषा सुनाई देती है जो आपकी मातृभाषा नहीं है। लेकिन सिंध की भूमि में होते तो उस मातृभाषा में घर से निकलते, घर के अंदर जाते, चारों तरफ वही सिंधी मातृभाषा होती। तो सिंधी के अच्छे शब्द आ रहे होते, सिंधी के अच्छे अर्थ आ रहे होते, वो सब धीरे धीरे बालू से, मुट्ठी से बह गए, क्योंकि हम दाना दाना हो गए। तो वो जो दाना दाना होने के बाद जो हमारी संस्कृति है, हमारे शब्दावली है, वो हमसे जो छूट गई, उसको लिए भारत सरकार ने बहुत बड़ा काम किया। 1947 में जॾहिं देश आज़ाद थियो, त उन खां पोइ असां सभु माइग्रेट करे आयासीं और मुख़्तलिफ़ भारत में अलॻि अलॻि ज़िलनि में रहियासीं। विक्रम जगन जो त जनम हिते ई थियो,
1967 में भारत सरकार असांजे संविधान कॉन्स्टिट्यूशन में सिंधी भाषा के शामिल कयो। उहो ॾींहुं कहिड़ो हुयो? 10 अप्रैल 1967। त असांखे हिकिड़ी डेट इहा यादि रखणु खपे, उनखे असां सिंधी भाषा ॾींहुं चवंदा आहियूं। छो त संविधान में भारत सरकार असांखे मौक़ो ॾिनो। उन खां पोइ वरी भारत सरकार छा कयो त वेरियस स्टेट्स में उन्हनि एकेडमी डेवलप कई, सिंधी एकेडमी, जे सिंधी भाषा पढ़ो, संस्कृति पढ़ो, शिक्षा सां जुड़ी वञो, इहे सभु कयो। तंहिंखां पोइ 2026 में 1997 हिकिड़ी डेट अचे, 1967, उन खां पोइ अचे थी पई 1997 खां पोइ अचे थी पई भारत सरकार अॼु लॻभॻि 30 साल पहिरीं इन NCPSL जी स्थापना कई, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज। त हिन जी जॾहिं स्थापना कई त हाणे ही छा कंदो आहे, इहो तव्हांखे वेरियस स्कीम्स ॾींदो आहे। त उहो जेके IAS जी तयारी थींदी आहे न, सिविल सर्विसिस, तव्हां ॾिठो आहे टोपी पाए और बंदूक लॻाए और जीअं लाल बत्ती में घुमंदा आहिनि, कॾहिं ॾिठो आहे उहो ऑफिसर जो रुतबो? उहे देश जी सेवा कंदा आहिनि, एग्जीक्यूटर्स आहिनि। पॉलिसी मेकर्स कहिड़ा आहिनि? जेके पार्लियामेंट में वेहंदा आहिनि। त पार्लियामेंट में वेहण वाला पॉलिसी मेकर्स, असांजा जेके सिविल सर्वेंट्स आहिनि उहे एग्जीक्यूटर्स, और असां सभु प्रोफेसर तव्हांजी हिम्मत अफ़ज़ाई करण लाइ, तव्हांजे मन खे शुद्ध करण जे लाइ, तव्हांजे हृदय खे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ, सभिनि जो पंहिंजो रोल आहे। त इहे 5 आङुरियुनि जा नाला तव्हांखे ख़बर आहे, जेको सही सही ॿुधाईंदो मां ही किताब आदानुनि खे गिफ्ट कंदुसि मां, ऐं हीअ किताब छा आहे उहो ॿुधाईंदोसां। हीअ आहे पंधन, हिन में देश जे विरहाङे जूं कहाणियूं बि आहिनि। हिन में त इहे जेके 5 आङुरियूं आहिनि, मां पंहिंजी ॻाल्हि ॻाल्हाए पूरी कंदुसि, पोइ भाई साहब ॻाल्हाईंदा। कंहिंखे ख़बर आहे सिंधीअ में 5 आङुरियूं छा चवंदियूं आहिनि? अच्छा, हिंदी में, इंग्लिश में कोई भी बता सकता है। ॿारनि खे ॿुधाइजो त ही जेकी आहे, इसको क्या कहते हैं बेटा, इस फिंगर को, इंग्लिश में या हिंदी में, किसी में बताओ, एनी वन ऑफ यू। अच्छा, इसको क्या कहते हैं? मिडिल फिंगर। ये हम, तो ये इंग्लिश में और हिंदी में आप सबको पता है, सिंधी में मैं बताता हूँ। इनके चवंदा आहिनि चीचर, सब चवो चीचर, पाच, विची, डसड़ी दसण, माना टू इंडिकेट, ऐं अंगूठो। हाणे हिकिड़ी कहाणी ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदुसि, और माने रूपेश जी बि सम्झ जाएंगे। चीच चवे हल त हलूं, चओ चीच चवे हल त हलूं, चीच चवे हल त हलूं, और हीअ के इन जो नालो छा ॿुधायो? पाच चवे केॾां हलूं, विची चवे स्कूल हलूं, डसड़ी चवे मास्टर मारींदो, अंगूठो चवे मां जे वेठो आहियां। इहा जेके सिंधी भाषा जी पंहिंजी खूबी आहे न, भारत सरकार स्कीम्स ठाहिनि थियूं पियूं, सिविल सर्विसिस में, IAS में, एग्जामिनेशन में तव्हां सिंधी विषय खणी करे IAS ऑफिसर ठही सघो था पिया। सुनो आप सब, एक बार फिर सुनो ये। सिंपल ॻाल्हि आहे, तव्हांजी उमिरि थियणु खपे 21 ईयर, और तव्हांखे ग्रेजुएशन करिणो आहे एनी स्ट्रीम, एनी फील्ड। उन खां पोइ तव्हां जेके उन में ऑप्शनल पेपर्स आहिनि, उन में हिकिड़ो GS जा कुझु पेपर थींदा आहिनि, और ॿ पेपर सिंधी जा थींदा आहिनि, सिंधी लिटरेचर जा, ऐं उहो IAS जा जेके टोटल किताब आहिनि उहे 16 किताब, 16 बुक्स, टोटल 16, ऐं पेपर 1 जा 4, टोटल 20 बुक्स। एतिरो थुल्हो किताब आहे, सन्हो किताब आहे। अहिड़ा ई कुझु असांखे 20 किताब पढ़णा, 20 बुक्स। त उहो जेको IAS जो किताब आहे कहाणियुनि जो, और ही किताब आहे, इन जो नालो आहे पंधन, ऐं ही देवनागरी लिपि में अवेलेबल आहे। IAS जॾहिं तव्हां ठहंदा त अॼु जे हिसाब सां देश जी सेवा कंदा, अखंड भारत जे लाइ सोचींदा, पंहिंजे पूर्व जे लाइ सोचींदा, भारत जी अस्मिता जे लाइ सोचींदा, ऐं जॾहिं तव्हां सिविल सर्विसिस में ईंदा त सेवा सां गॾोगॾु पंहिंजो जेको जीवन आहे उहो सखारतो कंदा। तव्हां सभु डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर, CA, चार्टर्ड अकाउंटेंट सभु ठहो, पर हिकु दफ़ो ग्रेजुएशन खां पोइ जेके बि तव्हां हिते पेरेंट्स वेठा आहियो न, हिकु दफ़ो इहा होम्योपैथी दवा आहे, नुक़सानु कोन्हे हिन जो। ग्रेजुएशन कयो, हिकु दफ़ो सीरियसली सिविल सर्विसिस जी तयारी करो, और सिंधी सब्जेक्ट खणो। उन जो कोर्स कंटेंट अवेलेबल आहे, तमामु नंढड़ो आहे, ऐं उन जो छा फ़ाइदो थींदो, जॾहिं तव्हां पंहिंजे मोहल्ले में अची करे वापसि तयारी करे ईंदा त तव्हांखे जॾहिं यूनिफॉर्म पातल हूंदी, और तव्हांजे मथे ते कैप हूंदी, टोपी हूंदी, उहा रुतबे वारी, त मोहल्ले वारा बि चवंदा न कि ॾिसो ही छोकिरो और ही छोकिरी PhD।
अॼु जे हिन गुड़गांव में असां सभिनी जे अचण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे पंहिंजी सिंधी सभ्यता सां जोड़ियूं, भारत भक्ति सां जोड़ियूं ऐं पंहिंजे समाज जे लाइ सोचणु शुरू कयूं त आख़िरी ॿ सिटूं करी थो यादि जश्न आज़ादी खे तूं साल दर साल 47 जी कारी रात बि यादि करे त ॾिस ऐं चीख रत बलात्कार विछोड़ो अस ख़ुदि नज़र ईंदो कंहिं विस्थापित जी अखियुनि में ॾिसी त ॾिस। चवी थो छा थियो जो सिंध मां लॾे आया, चवी थो छा थियो जो सिंध मां लॾे आया, पंहिंजे मुहल्ले मां थोरो लॾे त ॾिस ऐं लॾ पढ़ाइण जे दर्द जो अहसासु इजो थी वेंदो पंहिंजी अमड़ सां माउ सां ॿ पल जुदा रही त ॾिस। इहो जेको दर्द आहे, इहो जेकी पीड़ा आहे, इहा आहे पंहिंजे सिंधी समाज जी। असां वरी हिते इन खे जाॻाईंदा रहूं। छो जाॻायूं था पिया तव्हां सभिनी खे? त इन जे लाइ पंहिंजे पाण सां जुड़ूं, पंहिंजे पाण सां ॻाल्हायूं। पारिवारिक जीवन भी सुठो करिणो आहे, कुटुंब जो जीवन भी सुठो करिणो आहे, देश जो जीवन भी सुठो करिणो आहे। तव्हां मूंखे सॾु कयो, महिरबानी। ऐं तव्हां सभु ध्यान सां ॿुधो, महिरबानी। मां वरी निमाणाई सां वरी वेनती करे अधी के चवंदुसि त भाई साहब के सॾु करें और भाई साहब से निवेदन करूंगा कि बच्चों को इतने अच्छी सूत्र दे दीजिए, बहुत मनोयोग से सुन रहे हैं।